सिंध हुकूमत पारां सूबे जे समूरनि यूनिवर्सिटीज़ में मौसमियाती तब्दीली बाबति आगाही ॾियण लाइ अलॻि मज़मून मुतारफ़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां सूबे जे समूरनि यूनिवर्सिटीज़ में मौसमियाती तब्दीली बाबति आगाही ॾियण लाइ अलॻि मज़मून मुतारफ़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इस्माइल राहुल जो चवणु आहे त माहौलियाती तब्दीली सबबि सिंध सभ खां वधीक मुतासिर थी आहे। सूबो वधीक गर्मीपद ऐं ख़ुश्कसाली जो शिकार थियण लॻो आहे। वधीक चवणु आहे त मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि खां बचण लाइ यूनिवर्सिटियुनि में शागिर्दनि खे मालूमात फ़राहम करण जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत पारां सूबे जे समूरनि यूनिवर्सिटीज़ में मौसमियाती तब्दीली बाबति आगाही ॾियण लाइ अलॻि मज़मून मुतारफ़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। यूनिवर्सिटीज़ वारे वज़ीर पारां सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ ऐं वीसीज़ खे मौसमियाती तब्दीली जे मज़मून शामिल करण जी हिदायत कई वई आहे।